बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आम है लैला रिसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जिम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब, अॼु जी सभ खां वॾी ख़बर त इहा आहे त कराची यूनिवर्सिटी जेका हिकु दर्सगाह हुजे थी जिते ॿार पढ़णु वञनि था ऐं उते टीचर्स जहिड़ी फैकल्टी बि कमु करे थी, अॼु उन्हनि ते हमलो थियो आहे, धमाको थियो आहे कराची यूनिवर्सिटी जे अंदरि, जंहिंजी वज़ीर आज़म समेत जेको आहे वॾे वज़ीर बि मज़म्मत कई आहे, जंहिंमें 3 चीनी ऐं 1 पाकिस्तानी मारिजी वियो आहे। त हिकु यूनिवर्सिटी जे अंदरि अहिड़ी शइ थियणु ज़ाहिर आहे ख़ौफ़ हरास पैदा थी वियो हूंदो स्टूडेंट्स में बि। त इन सूरत हाल खे तव्हां कीअं ॾिसो पिया? ऐं ॿियो ॻाल्हि इहा आहे त उनजे अंदरि जेके टीचर्स मौजूदु हुया, हिकु त टीचर्स ऐं ॿियो गैर मुल्की हुया, 3 चाइनीज़। यूनिवर्सिटी में इन क़िस्म जो धमाको तव्हां सम्झां थो जी पंहिंजी नौत जो अहिड़ो पहिरियों वाक़ियो थो नज़र अचे जंहिंमें गैर मुल्की खे टारगेट कयो वियो आहे। इन खां अॻु में यूनिवर्सिटियुनि जी हद ताईं, कॉलेजनि जी हद ताईं स्टूडेंट्स जा पाण में झेड़ा झटा ज़रूरु थींदा रहिया आहिनि, जेको हिस्ट्री असां ॾिसूं था। पर बाज़ाब्ता इन क़िस्म जी प्लानिंग जो वाक़ियो त प्लान करे ऐं चीनी यानी कि प्लानर्स खे इहा ख़बर ई त हिते चीनी इंजीनियर्स मौजूदु आहिनि जेके सिख्या ॾियण लाइ आयल हुआ। ऐं मां सम्झां थो त ॿ तरीक़ा हुआ, छो जो हिकु त कराची यूनिवर्सिटी में चाइनीज़ ज़बान बि जेको आहे उहो सेखारण जो डिपार्टमेंट क़ाइमु कयो वियो आहे। हाणे आया की उन डिपार्टमेंट सां तालुक़ु रखंदा रहा या जेके उते रिसर्च जा कम थी रहिया हुआ हे उन्हनि लाइ आया। इहे त ज़ाहिर हाणे जॾहिं तहक़ीक़ाती इदारा असांखे ॿुधाईंदा त ख़बर पवंदी, पर इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। दुनिया में पाकिस्तान जो जीअं ॾहें बि इमेज थोरो बहितर थियण जी पोज़ीशन में ईंदो आहे त पाकिस्तान में तव्हांखे इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ धमाका नज़र ईंदा। त उहे जेके कुवतूं आहिनि, चाहे उहा रा आहे, मुसाद आहे या पाकिस्तान दुश्मन जेके बि कुवतूं आहिनि, उन्हनि जी इहा पूरी कोशिशि हूंदी आहे त पाकिस्तान कंहिं बि तरीक़े सां पंहिंजो इमेज बि बिल्ड न करे सघे। जमाली साहब, हिते छा इहा ॻाल्हि हुई या सिक्योरिटी टाइट न हुजण सबबु त का चेकिंग हुते कोन रखी वई हुई? छो त स्टूडेंट्स जेकॾहिं वेंदा आहिनि या स्टाफ वञे त प्रॉपर उनखे चेक छो न कयो वियो? ॾिसो, इहा मूंखे जेसि ताईं नॉलेज आहे त कराची यूनिवर्सिटी जी त सॼी सिक्योरिटी काफ़ी सालनि खां रेंजर्स वटि हुई, पोइ हाणे अलाए उन्हनि वटि नाहे, अलाए छा उते इशू आहे इन जे बारे में, छो जो मूंखे मुकमिल ॼाण न आहे। बहरहाल माज़ी त असां इहो ॾिठोसीं जॾहिं असां पाण वेंदा हुआसीं यूनिवर्सिटी त रेंजर्स जेको आहे मोर्चा बंदि हूंदी हुई उते, ऐं हर स्टूडेंट जी तलाशी खां पोइ अंदरि छॾियो वेंदो। पर हाणे हीउ कहिड़े सिनेरियो में थियो आहे, छा आहे, ज़ाहिर आहे जेके मास्टर माइंड हूंदा उहे एतिरा उन्हनि जा रूट्स हूंदा अंदरि जो हुननि वटि नॉलेज हुई त हिते चीनी आयल आहिनि ऐं हिते जेको आहे उहो पढ़ाइनि था या जेको आहे का रिसर्च कराइनि था त या ज़बान चीनी जेको आहे असांजे पाकिस्तानी स्टूडेंट्स खे सेखारनि था। त ज़ाहिर आहे पूरो उनजो ई रेकी कई वई हूंदी, रेकी करण खां पोइ इन क़िस्म जो वाक़ियो थी सघे थो। बहरहाल अफ़सोसनाक वाक़ियो आहे। सिंध गवर्नमेंट खे खपे त फौरी तौर ते जेको आहे इन सिलसिले में हिकु तहक़ीक़ाती कमीशन ठाहे त उहे बम धमाके में मुलविस अनासरनि जी एक्सेस कीअं थी। यूनिवर्सिटी जेको तलीमी अदारो आहे ऐं उते जेको आहे उन्हनि जी एक्सेस थियणी जेको आहे हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। त बहरहाल असां उमेदु रखी सघूं था सिंध जे वॾे वज़ीर खां त हू फौरी तौर ते हिन ते एक्शन बि खणंदा ऐं यकीनन जेकॾहिं हक़ीक़तूं अवाम जे साम्हूं आणजनि ऐं जेके हिन जे पसे परदा अनासिर आहिनि जेकॾहिं उन्हनि खे बेनकाब करे सघिजे त मां सम्झां थो त फ्यूचर में इन क़िस्म जे वाक़ियनि खां बची सघिजे। मूंखे नथो लॻे त हीअ अहिड़ा जीअं दादू में बाहि वारो वाक़ियो थियो या हीअ वाक़ियो थियो आहे त इहे मतिलबु बाक़ाइदा हुकूमत जा खे होश जा जेको आहे आणणु खपे ऐं ॾिसणु खपे, पंहिंजी सिक्योरिटी खे टाइट रखणु खपे, पंहिंजे जेके उहे इक़दाम कनि था उन्हनि खे सही दुरुस्त करणु खपे। त फॉरन रिस्पॉन्स छो न पियो मिले, फॉरन रद्द अमल न पियो हुजे, जॾहिं वाक़ियो थी पियो वञे, जानियूं विञाइजी पियूं वञनि, नुक़सान थी पिया वञनि, त पोइ जेको आहे हुकूमत बि जागे पई या जंहिं स्पॉट ते थिए पियो, जीअं असीं दादू जो मिसाल वठूं त जेके बि हुन में मुलविस हुआ उन्हनि खे मुअतल कयो वियो, या हिन यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं त तालीमी इदारा एतिरो मज़बूत छो न आहे जो चेक एंड बैलेंस हुजे या प्रॉपरली उहो चेक कंदा हुजनि। ॾिसो, दादू ऐं कराची यूनिवर्सिटी जे मामले खे असां हिकु नज़र सां नथा ॾिसी सघूं, छो जो बहरहाल हू हिकिड़ी आफ़त जी सूरत में थी, पर हीउ जेको वाक़ियो आहे इहो प्लैंड आहे। उहो कुदरती हिकु
तेज़ हवा हली ऐं का चिरग किथे निकिती ऐं झुगियूं सड़ियूं नुक़सान थियो इंतहाई न मुंहिंजो चवण अफ़सोसनाक जो आहे मतिलबु आहे त असीं फौरी त रिस्पॉन्स न कयोसीं न। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त उते जेकी इहो ही तालीम प्रॉपर इदारी मतिलबु सेंस ऑफ इक्विपमेंट आहे रिस्पॉन्सिबिलिटी जी मां ॻाल्हि पई कयां। प्रॉपर इक्विपमेंट आहे उहो उते हुजणु घुरिजे आहे ऐं उनजो फौरी रिस्पॉन्स थिए आहे। हीउ जेको वाक़ियो आहे इहो इंटरनेशनल साज़िश जो हिसो हो। अच्छा हिन में छो जो ॾिसो जॾहिं चीनियुनि खे टारगेट कयो वियो आहे त जेको पाकिस्तान दुश्मन आहिनि यानी कि ख़ासि तौर ते आउं भारत जी ॻाल्हि कयां या इंडिया जी या मूसाद जी, त उहे जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि जो मक़सदु ई पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करणु आहे। ऐं जेको असां हिननि ऐलान कयो आहे, मां सम्झां थो वज़ीर आज़म साहब त फौरी तौर ते चाइना जा मनसूबा जेके आहिनि असां तेज़ रफ़्तारी सां हलाईंदासीं ऐं पहिरीं पंहिंजी तक़रीर में बि इहो फरमायईं त उनजो को रिप्लिकेशन त थियणो हुयो। त ज़ाहिर आहे दुनिया जी अखियुनि में जेको आहे उहो कंडे वांगुरु आहे इहो चाइना जंहिंखे असां सीपेक मनसूबो चवंदा आहियूं। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान जी बि लाइफ लाइन हाणे हिन मनसूबे सां जुड़िजी चुकी आहे, छो जो इहो हाणे वाहिद मनसूबो आहे जेको पाकिस्तानी क़ौम जी बि होप बणिजी वियो आहे। ऐं हिन वाहिद मनसूबे सां ई असां एक्सपोर्ट इम्पोर्ट में उन हद ताईं टैक्सिस हासिल करे सघूं था जंहिंमें पाकिस्तान जा जेको आहे उहे काफ़ी मसइला सुहिणे नमूने हल थी सघनि था। त मां सम्झां थो त इहा जेकी कॉन्स्पिरेसी आहे हाणे इन में दुश्मन मुल्क ॾांहुं त असां ज़ाहिर आहे सबूत आहे कान असां वटि, असां पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो लॻाए सघूं था त उहे हुन में मुलविस हूंदा, पर उन सां गॾु गॾु असांजा दोस्त मुल्क बि उन में ज़रूरु उनजी आशीर्वाद हूंदी आहे, छो जो जेकॾहिं पाकिस्तान जी इकोनॉमी वधे थी ऐं पाकिस्तान जा पोर्ट्स जेके आहिनि उहे पूरी तरीक़े सां इम्पोर्ट एक्सपोर्ट कनि था त असांजा जेके दोस्त मुल्क आहिनि उन्हनि खे बि उन में जेको आहे उहो काफ़ी नुक़सानु थींदो आहे। त लिहाज़ा हू ॼाणी वाणी या अनजाणे में या पंहिंजे मुल्क जी ख़ातिर हू इहो न सोचींदा आहिनि त उहो हिकिड़े ॿिए मुस्लिम बिरादर मुल्क खे नुक़सानु पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। पर इहे माज़ी क़रीब में असां ॾिठोसीं त असांजे कुझु दोस्त मुल्क ई इन्वॉल्व हुया जेके पाकिस्तान में मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके दहशतगर्दी जा वाक़िया थी रहिया हुआ ऐं दुश्मन जा उहे आलाकार बयानल हुआ, उन्हनि जे पुठियां फंडिंग करे रहिया हुआ। ऐं मूंखे यादि आहे त हिकु असाद इदारे तफ़सीली हिकिड़ी रिपोर्ट जारी कई हुई जेकी इंटरनल हुई, जेकी कैबिनेट खे ॾिनी वई हुई। उन रिपोर्ट में जेको आहे कुझु असांजे मुस्लिम ममालिक जे वेझनि दोस्तनि जी मुल्कनि जा नाला खयां विया हुआ त उहे कराची ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते दहशतगर्दी जा वाक़ियात इन करे कराए रहिया आहिनि त जीअं हितां जी इन्वेस्टमेंट जेको आहे उहो हुननि जी कंट्रीज़ में थिए ऐं हितां जो जेको पैसो आहे उहो हुते वञे। त ज़ाहिर आहे इन जा मल्टीपल इशूज़ थी सघनि था। बहरहाल तहक़ीक़ाती इदारा वधीक बहितर अंदाज़ में जॾहिं इन्वेस्टिगेशन कंदा त ॿुधाईंदा त इन वाक़े जे पुठियां छा आहे। मां माज़ी जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण पियो चाहियां त माज़ी में जॾहिं कराची खे हिकु दहशतज़दा शहर बणायो वियो ऐं कराची में रस्ता रोक कई वई इन्वेस्टमेंट जी, सनतकारनि खे जेको आहे धमकायो वियो, भत्ता पर्चियूं वग़ैरह, त उहो हिकिड़ो सॼो प्लैंड सिस्टम हुयो। ऐं मूंखे ईअं महसूसु थी रहियो आहे त हाणे छो जो पाकिस्तान बहरहाल काफ़ी मुख़्तलिफ़ चवंदा आहिनि त नुक़सानु खाइण खां पोइ हाणे पाकिस्तान हिकिड़ो ॿीहर पंहिंजी मईशत जी डगर ते वापसि अचण जी कोशिशि करे रहियो आहे। त हाणे मूंखे ईअं महसूसु थी रहियो आहे त इहा वरी हिकिड़ी इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी शुरू थी चुकी आहे ऐं यकीनन उन में उहे अनासिर मुलविस आहिनि जेके पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कराइणु चाहिनि था। उन्हनि जी हमेशह खां कोशिशि रही आहे त पाकिस्तान छो जो जेकॾहिं पाकिस्तान मुआशी ताक़तवर थी वियो त असां एटमी ताक़त ऑलरेडी आहियूं। असांजो मसइलो ई रुगो मुआशी तौर ते मज़बूत थियणु आहे। ऐं जेके बि असांजा चाहे पाड़ेसरी दोस्त मुस्लिम मुल्क आहिनि या जेको आहे उहो दुश्मन त दुश्मन ई हूंदो आहे, बहरहाल इंडिया हुजे या इसराइल हुजे या हुननि जूं एजेंसियूं ठीकु आहे। जमाल साहब प्रोग्राम में अॻिते वधूं था। यकीनन इहो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, ॾिसणो पवंदो त हिन में इन्वेस्टिगेशन जेको आहे उहा यकीनी तौर ते थींदी, छो त तमामु वॾो वाक़ियो आहे। ॿियो हिन में गैर मुल्की शामिल हुया, सो ॾिसूं था त हिन में कहिड़ा फैक्ट्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। जीअं त CCTV फुटेज बि साम्हूं अची चुकी आहे जंहिंमें हिकु लेडी बीठी आहे ऐं जीअं ई वैन क़रीब थी अचे त उते धमाको थिए थो। त हिन मां शको शुबो इहो ज़ाहिर कयो वञे पियो त मे बी हुन वटि को कंट्रोल थी सघे थो, रिमोट कंट्रोल, जंहिंजे ज़रिए हुन इहो बटन दॿायो ऐं होॾां जेको आहे धमाको थी वियो। सो बहरहाल इहा इन्वेस्टिगेशन जॾहिं थींदी त असां सभिनी जे साम्हूं इहे फैक्ट्स ईंदा। सियासी सूरत हाल बाबति ॻाल्हि कयूं त जमाली साहब मुंहिंजे ख़्याल में इहो चवणु ग़लति न रहंदो त हिन वक़्तु ताईं थोरी घणी सियासी गैर यकीनी सूरत हाल बरक़रार आहे, छो त पाकिस्तान जे सभ खां वॾे सूबे में को वॾो वज़ीर कोन आहे, उनखे कोई हल्फ़ नथो खणाए। त इहो छा मसइलो आहे? आख़िर छो बार बार डिले पियो करायो वञे त हुनजो हल्फ़ न खणी सघे, जंहिंजे नतीजे खोड़ सारियूं सरगर्मियूं हुते जेके आहिनि मुअतल थी वियूं आहिनि, डिले थी वियूं आहिनि। ॾिसो पहिरियों PTI जी हुकूमत जे अहम उहिदेदारनि मुल्क जो आइन तोड़ियो,
ऐं आइन में दर्ज जेको तरीक़ेकार हो उन ते अमल करण खां इनकार कयो। मजबूरन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आइन ते अमल दरामद कराइण जो हुकुम जारी कयो। अहिड़े तरीक़े सां लाहौर में बि हिकु भेरो ॿीहर हुननि आइन तोड़ियो ऐं प्रॉपर जेको प्रोसीजर हूंदो आहे उनखे अडॉप्ट कान कयो, जंहिंजे नतीजे में उते हिकिड़ो क्यास जी सूरत हाल आहे। ऐं पंजाब जेको सिंध जो मां सम्झां थो 60% खां वधीक आबादी वारो सूबो आहे, उहो वॾ वज़ारत खां महरूम आहे। हाणे इन जे पुठियां मसइलो छा आहे? मसइलो इन में ॿ फैक्टर आहिनि। हिकु त ज़ाहिर आहे PTI इमरान ख़ान जी जेकी पार्टी आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो उते हू सम्झनि था त जेकॾहिं पंजाब हिन स्टेज ते उन्हनि जे हथ खां निकिरे थो त अॻिली चूंडुनि में हुननि खे तमामु घणो नुक़सानु रसंदो। ॿियो फैक्टर जेको चौधरी परवेज़ इलाही साहिबु आहे, उन खां जे चवंदा आहिनि त बसि ईंदे ईंदे सीट वॾ वज़ारत जी निकिरी वई आहे। हाणे उनखां उहो ॾुख जेको आहे उहो बर्दाश्त कान थो थिए ऐं उहो बहैसियत स्पीकर पंहिंजे तमामु इख़्तियारात खां मां सम्झां थो त उनजो नाजाइज़ इस्तेमालु करे ऐं इन क़िस्म जी क़यास वाराई उते पैदा करे रहियो आहे जो अनस्टेबिलिटी उते हिन वक़्त ताईं मौजूदु आहे। जॾहिं त हाई कोर्ट वाज़े हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं हलफ़ खणणु जेको हूंदो आहे, ॾिसो हिकिड़ी जेको कानूनी प्रोसीजर हो उहो असेंबली में पूरो थी वियो। जेके तव्हांखे मेंबर्स रिक्वायर्ड हूंदा आहिनि हुकूमत ठाहिण जा, उहे मेंबर मौजूदु आहिनि। उन खां वधीक त का ॻाल्हि हूंदी कान्हे। हाणे हिननि जेको आहे हिननि खे सिर्फ़ु इहो जो परवेज़ इलाही साहिबु इहो सोचे चुको हुयो ज़हनी तौर ते त शायदि उहो CM पंजाब बणिजे थो। हाणे ज़ाहिर आहे पहिरियों तव्हां ॾिसो त हुन एतिरो वॾी ड्रामेबाज़ी कई त हथु टुटी पियो आहे। उनखां पोइ रिपोर्ट उन ई ॾींहुं उहो पंहिंजो हथु खणी जेको आहे बदुआऊं ॾियण लाइ उहो विसरी वियो त उन ड्रामो कयो, हुनजो हथु टुटी वियो। त हाणे इन क़िस्म जो वरी ॿिए ॾींहुं हुनजूं सॼियूं पटियूं बि लही वियूं ऐं बिल्कुलु परफेक्ट बि उनजो हथु नज़र अचणु लॻियो। त हीअ जेके ड्रामेबाज़ी ऐं इन उमिरि में ऐं चौधरी परवेज़ इलाही वारनि खां एतिरो तवक़ो न पई रखी सघिजे त उहे चीपनेस वारे कदू PTI खां त असां रखी सघूं था त उहे चीप हरकतूं इहे कंदा रहंदा आहिनि। हाई कोर्ट जो वाज़े हुकुम आहे हाणे जंहिंजी बि तौहीन अदालत थी रही आहे ऐं गवर्नर पंजाब ऐं सदर मुमलिकत ॿई करे रहिया आहिनि। छो जो जॾहिं गवर्नर उन खां हल्फ़ न पियो वठे त हुननि डायरेक्ट कयो सदर खे त जेको आहे उहो कंहिं ॿिए खे नॉमिनेट करे। हाणे इन जो प्रोसीजर जेको आहे वॾो सिंपल हूंदो आहे। वरी अॻाने सदर वारनि पुछो प्राइम मिनिस्टर खां हाउस खां, त प्राइम मिनिस्टर वारनि सजेस्ट करे छॾियो त चेयरमैन सेनेट खां हल्फ़ खणायो। इन जो न त आसान प्रोसीजर हूंदो आहे हिते त, छो जो गवर्नर ऐं स्पीकर सेम पेज ते आहिनि, इन करे इहो मसइलो आयो आहे। वरना जेको पैनल ऑफ चेयरमैन हूंदो आहे, जीअं स्पीकर क़ौमी असैम्बली खे हुननि हलफ़ खणायो, अहिड़े तरीक़े सां जेको आहे हिते बि हलफ़ बर्दारी थी सघे थी। अहिड़ो को मसइलो कान हो। पर मसइलो इहो आहे त स्पीकर ई त असल में कैंडिडेट हुयो न। हाणे अञा ताईं उहो ई कैंडिडेट पंहिंजो पाण खे तसवुर करे रहियो आहे। अच्छा, सदर अञा ताईं पंहिंजी उन जॻह ते आहे त छा उन हवाले सां ही कुझु न कंदा? सदर खे मुस्ताफ़ी न थींदो? ॾिसो, सदर खे हटाइण जो हिकिड़ो प्रोसीजर आहे। ज़ाहिर आहे हिननि वटि उहे अंग अखर हिन वक़्त ताईं मौजूदु कान्हनि। अॻिते हली थी वञे न, उहो नथो थी सघां। पर जेकॾहिं अॼु जी असां सूरत हाल ॾिसूं त रुकावटूं त ज़ाहिर आहे हाणे उहो सदर PTI जो आहे ऐं हू त चाहिनि था त मुल्क में अनारकी फैलिजे, इंतिशार फैलिजे। वरी उन्हनि एहतिजाज जी बि कॉल ॾेई छॾी आहे बाक़ाइदा तौर ते। हाणे मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त इहो जेको केस आहे फॉरेन फंडिंग वारो, इहो ॾाढो सिंपल केस आहे। जेको पाकिस्तान जी जेके सियासी जमातूं आहिनि, जेको असांजो पाकिस्तान जो आइन चए थो ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जा ज़ाब्ता ऐं उनजो कानून चए थो त कंहिं बि बैरूनी फंड खे कंहिं बि इदारे खां, कंहिं बि हुकूमत खां, कंहिं बि परॾेही शख़्स खां असां फंड नथा हासिल करे सघूं। ठीकु आहे, इहो आइन में वाज़े लिखियल आहे। PTI जा जेके अक्सर अकाउंट आहिनि, ऐं सभिनी अकाउंटनि जी ॻाल्हि कान थो कयां, पर जेके अक्सरियत अकाउंट्स जी आहे उन में सॼी फंडिंग थी गैर मुल्की आहे। चाहे हू इंडिया का थी आहे, चाहे इसराइल का थी आहे, चाहे अमेरिका का थी आहे, चाहे UK का थी आहे, चाहे ऑस्ट्रेलिया का थी आहे, चाहे असांजी अरब कंट्रीज़ खां थी आहे। फंडिंग ॿाहिरां थी आहे जंहिंजा प्रॉपर सबूत मौजूदु आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त ॾिसो, पहिरियों इलेक्शन कमीशन तव्हां ॾिसो त उहो इमरान ख़ान चवंदो त उहो नून लीग जो माण्हू आहे, चलो तव्हां पंहिंजो रखियो। पर उहो केस एतिरो प्रूफ्ड आहे असल में, जो हिननि खे ख़बर आहे त जंहिं ॾींहुं फ़ैसिलो ईंदो हाणे उन में जेके वरी इलेक्शन कमीशन जा कानून आहिनि, मां नथो उहो सम्झी सघां, पर जेकॾहिं जुर्म साबित थिए त तव्हांखे उहा शिक लॻाइणी पवंदी आहे। ऐं जेकॾहिं हिन ते इहा फंडेड जेके गैर मुल्की आहिनि, इहा साबिती आहे
त शिक 12 जे तहत मुंहिंजे ख़्याल में ई हमेशह लाइ जेको आहे उहो नाहिल थींदा, हिननि जी पार्टी ते बैन लॻंदो। अच्छा हाणे मसइलो इहो आहे त ऐं हू बैन करण जूं ॻाल्हियूं बि कनि हिननि खे पिया। इहा ख़बर आहे जी हू ॾिसो, इक़्तिदार में अॻ में हुया कानून त तॾहिं ज़ाहिर आहे मेंटली पंहिंजो प्रिपेयर रस्तो थी विया पाण हुया, ॻोल्हींदो आहे हाणे न। बि थोरो घणो लॻे कानून त पंहिंजो रस्तो पाण ॻोल्हींदो आहे, जंहिंजा सबूत मौजूदु आहिनि त अल्टीमेटली जेको आहे इलेक्शन कमीशन फ़ैसिलो छा ॾींदी त छा ही गैर मुल्की जेके अकाउंट्स मौजूदु आहिनि जिन जी FBR हिननि जी पंहिंजी हुकूमत जा ऑफिसर आहिनि, FBR लिखी ॾिनो, ही एहतजाज बि करण वञनि पिया इलेक्शन इन ई कमीशन करे ॾांहुं। वञनि था त ही मुतनाज़ आहे। हाणे ॾिसो इमरान ख़ान जॾहिं कुर्सी थियो त जीअं असां पहिरियों चयोसीं त उन वक़्त में फ़ौज बि सही हुई, अदालतूं बि सही हुयूं, हुकूमत बि सही कमु पई करे, ऐं जेको बि हुननि जी नज़र में जीअं ई कुर्सी वई सभु गद्दार थी विया। पोइ जॾहिं एॾियूं शयूं जमाली साहब हाणे मौजूदु आहिनि त पोइ फ़ैसिलो मुअतल छो थियो आहे, फ़ैसिलो डिले छो थियो आहे? फ़ैसिलो डिले त 7 सालनि खां ई करे रहिया आहिनि न, इन ई टैक्टिस जे करे पर अञा बि डिले था 3 कराइनि ॾींहंनि में अचिणो हुयो, ऐं एहतिजाज केस बि त करे वॾो आहे। एहतिजाज करे ऐं जेको आहे इहो उनखे मुतनाज़ था बणाइणु चाहिनि त जीअं कॾहिं को इम्कानी फ़ैसिलो हुननि जे ख़िलाफ़ु अचे त चवनि ॾिसो असां चयोसीं इलेक्शन कमीशन असांजे ख़िलाफ़ु आहे। हाणे इहा सियासी बहरहाल उन्हनि जी हिकिड़ी चाल आहे, मां सम्झां थो त पर बहरहाल पाकिस्तानी क़ौम ॾिसी रही आहे इन्हनि सभिनी शयुनि खे, ऐं ज़ाहिर आहे असुलु अच्छा फ़ैसिलो त ईद वरी खां अवाम पोइ जेको आहे ॾाढी तगड़ी कॉल ॾिनी आहे, न सिर्फ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान साहब, पर घरू वज़ीर बि हिकु प्रोग्राम में जेको आहे चयो आहे त असीं बि ईद खां पोइ पंहिंजा सियासी प्रोग्राम्स भरपूर नमूने सां जेको आहे शुरू कंदासीं, त छा वरी तहलको कोई मचण पियो वञे, कुझु थियण पियो वञे, जीअं असीं कल्ह बि पॉलिटिकल अनस्टेबिलिटीज़ जो ज़िक्र कयूं पिया, त जेकॾहिं उहे एहतिजाज जी कॉल था ॾियनि। ऐं ॿियो इमरान ख़ान साहब इहो बि चए पियो त असीं तेसि ताईं न उथंदासीं जेसीं ताईं फौरी इलेक्शन न पियो थिए, त अगेन इज़ ही ट्राइंग टू बिल्ड द प्रेशर। इहा सियासी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। इमरान ख़ान में हाणे एतिरी ज़रूरत न रही आहे जो हू पहिरियों वांगुरु कंटेनर ते मुज़ाहिरा करे सघे, छो जो पहिरियों हू हुकूमत में न रहियो, उन ते कोई एलिगेशन कान हुयो, उन ते पहिरियों एलिगेशन कान हुयो, उन वक़्तु जेको आहे हिकिड़ो उनखे हुकूमत जो को मौक़ो कान ॾिनल हुयो, इन करे माण्हुनि जी बहरहाल सिंपैथी एतिरी हुन इमरान ख़ान सां हुई। हाणे हुन सां सिंपैथी मां नथो सम्झां त आवाम जी आहे, हा उनजी हिकिड़ी फॉलोवरशिप आहे, सिंपैथी ऐं फॉलोवरशिप में फ़र्क़ु हूंदो आहे। फॉलोवर्स जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे जंहिंखे हू पसंदि कंदा आहिनि उनजी सुठाई ऐं ख़राबी खे पसंदि न कंदा आहिनि, उहो ॿिन्ही सूरतुनि में उनखे पसंदि कंदा आहिनि, चाहे उन में ख़राबी आहे या उन में सुठाई आहे, त उनखे इन करे उनजा फॉलोवर्स हूंदा आहिनि। हाणे हिन इमरान ख़ान में तब्दीली आहे त हाणे अॼु जे इमरान ख़ान ते करप्शन जा शदीद चार्जिस आहिनि, फॉरेन फंडिंग जा शदीद चार्जिस आहिनि, आइन टोड़ण जा चार्जिस आहिनि, जेके हिननि जे माण्हुनि मुख़्तलिफ़ करप्शन कयूं बिलियन्स ऑफ रुपीज़ जूं उहे चार्जिस आहिनि। पहिरियों हिन ते नीट एंड क्लीन जो चार्ज हुयो, जॾहिं हीउ कंटेनर ते वेठो हुयो, हिनखे कॾहिं हुकूमत कान मिली हुई, उन वक़्त जो सिनेरियो डिफरेंट हो। अॼु जो सिनेरियो जो जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त हिन ते इहे सभु चार्जिस आहिनि, यानी मुल्क सां बग़ावत जा चार्जिस बि मौजूदु आहिनि, करप्शन जा बि चार्जिस मौजूदु आहिनि, अरबे रुपए जी प्रॉपर्टी जा फराद जे हवाले सां PTI जा त बेशतर मेंबर उहे ई करप्ट हुया, जिन जे मथां उहे ई साबिती को मसइलो कान्हे। इमरान ख़ान जो जेको करप्शन जो वॾो सभ खां जेको स्कैंडल, हिकु त ॾिसो न जॾहिं हुन तोहफ़ा विकिणी उनजी क़ीमत घटि ॿुधाई त उहो चोरी में ई शामिलु थींदी आहे। सरकारी ख़ज़ाने खे 14 करोड़ जो जेकॾहिं हिकिड़ी शइ आहे ऐं तव्हां 2 करोड़ रुपया ॾेई जेकॾहिं उहा वरिती आहे, 7 करोड़ रुपया ॼणा हुआ, 2 करोड़ रुपया न ॾिना। बहरहाल उहा चोरी हिकिड़ी अलॻि आहे, पर जेकी फराज जी हाणे प्रॉपर्टी जी डिटेल अचणु शुरू थी वई आहे, जेकी हिन जी वाइफ जी बेस्ट फ्रेंड हुई, हाणे जेके हिननि दुबई भॼाए छॾियो आहे, उहा दोस्त रहंदी इमरान ख़ान ते, मूंखे ॿुधायो न कंहिं वटि अॼु ताईं इहो सबूत आहे त नवाज़ शरीफ़ जेको आहे पाण करप्शन कई हुई, कंहिं वटि अॼु ताईं पाकिस्तान में चार्जिस, इहे चार्जिस असांजी ॻाल्हि था लॻंदा इमरान ख़ान साहब ते आहिनि, लॻी चुका आहिनि, तॾहिं त हाणे ॿियनि खे चवंदा न भॼी विया नवाज़ शरीफ़ खे, हुननि खे हुतां ख़ैर अचनि था हाणे वापसि, पोइ हिननि फरार खे टोले खे छा लाइ भॼायो? सही, नवाज़ शरीफ़ साहब खे पासपोर्ट जारी थी वियो आहे, कॾहिं था अचनि पाकिस्तान इंशाल्लाह। जेकी हुनजी बॉडी लैंग्वेज थी मूंखे ॿुधाए त हू रेडी पोज़ीशन में आहिनि, पर फ़िलहाल हू शायदि उमिरि ते वेंदा मुंहिंजे ख़्याल में। ऐं उन खां पोइ जेको आहे वज़ीर आज़म साहब विया आहिनि त उन्हनि ते बि PTI वारा इल्ज़ाम हणनि था त हू पंहिंजो सॼी फैमिली सां निकिता आहिनि ऐं सरकारी ख़र्चे ते था वञनि। सरकारी ख़र्चे ते नथा वञनि, इहो उन्हनि मरियम औरंगज़ेब कल्ह हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़े तौर ते चयो आहे। त PTI वारनि जो इहो ई मसइलो आहे त हू इल्ज़ाम दर इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि न। हाणे चइनि बाबा जेकॾहिं हू सरकारी ख़र्च ते वियो आहे त सरकारी ख़ज़ाने सां जॾहिं टिकट ठहंदी आहे त उहो कागज़ हूंदो आहे, उनजो कागज़ी कार्रवाई थींदी आहे, मुफ़्त ज़बानी कलामी न हूंदो आहे, जेकॾहिं कंहिं वटि आहे त खणी अचनि। हाणे हिननि जो इहो ई मसइलो आहे PTI जो त ही सवाइ
बद ज़बानी बद कलामी ऐं एलिगेशन जे इन्हनि वटि कुझु आहे कान जी। त ई बहरहाल पंहिंजो कमु कंदा रहनि ऐं इहे सही आहे बहरहाल ईंदड़ प्रोग्राम्स में असीं ॾिसंदासीं त जेको आहे छा सूरत हाल थिए पई चाहे सियासी हुजे या मईशत जे हवाले सां हुजे त मईशत बहितर थिए थी या न ऐं सियासी पारो जेतिरो आहे जेको आहे उहो केतिरे हद ताईं वधे पियो सो इहो असांखे ॾिसणो पवंदो ईंदड़ ॾींहंनि में पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा ऐं फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़।